वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। आसिफ अली ज़रदारी सां काफ लीग सरबराह चौधरी शुजात मुलाकात कई आहे। चौधरी शुजात हुसैन आसिफ अली ज़रदारी सां संदसि अमर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन मुलाक़ात कई आहे। चौधरी शुजात आसिफ अली ज़रदारी सां संदसि अमर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे, जॾहिं त मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे।